मेयर कराची ऐं चेयरमैन कराची वाटर कॉर्पोरेशन बैरिस्टर मुर्तज़ा वहाब वाटर कॉर्पोरेशन जे हेड ऑफिस ऐं मरकज़ी कॉल सेंटर जो ओचितो दौरो कयो, जिते हिन शहरियुनि जी शिकायतुनि जे हवाले सर्विस डिलीवरी ऐं कॉल सेंटर जे मजमूई ऑपरेशन्स जो तफ़सीली जाइज़ो वरितो। इन मौक़े ते कॉल सेंटर इंतज़ामिया मेयर कराची खे पाणी जी फ़राहमी, सेवरेज सिस्टम, मेन होल कवर्स ऐं ॿियनि शहरी मसइलनि बाबति मौसूल थियल शिकायतुनि ऐं इन्हनि जे तकिड़े हल बाबति ब्रीफिंग ॾिनी। दौरे दौरान मेयर कराची मुख़्तलिफ़ शिकायतुनि कंदड़ शहरियुनि सां टेलीफोन ज़रिए सीधी तरह ॻाल्हि ॿोल पिणु कई ऐं पुछियो त छा इन्हनि जूं शिकायतूं मुक़ररु वक़्त अंदरि हल थियूं आहिनि या न। शहरियुनि पंहिंजी शिकायतुनि जो 24 कलाक अंदरि हल थियण ते मेयर कराची जो शुक्रिया अदा कयो ऐं वाटर कॉर्पोरेशन जी कारकर्दगी खे साराहियो। इन मौक़े ते मेयर कराची चयो त शहरी वाटर कॉर्पोरेशन सां लाॻापियल हर क़िस्म जी शिकायतुनि, ख़ासि तौर ते खुलियल मेन होल कवर्स, पाणी जी फ़राहमी ऐं रुकावट या सेवरेज मसइलनि लाइ फौरी तौर हेल्पलाइन 1334 ते राब्तो कनि। हिन चयो त वाटर कॉर्पोरेशन समूरी शिकायतुनि ते 24 कलाकनि अंदरि मौसर कार्रवाई खे यकीनी बणाए रही आहे। हिन चयो त वाटर कॉर्पोरेशन शहरियुनि जी सहूलियत खे मुकमल महिनत, संजीदगी ऐं ज़िम्मेवारी सां कमु करे रही आहे। घणियूं शिकायतूं फौरी नोयत जूं हुयूं, जिन खे जल्द हल कयो वियो, जॾहिं त कुझु शिकायतूं ऐं वॾा मसइला इंफ्रास्ट्रक्चर सां लाॻापियल आहिनि, जिन जो मुस्तकिल हल जल्द कढियो वेंदो। जी कौन? अस्सलाम वालेकुम, मुर्तज़ा वहाब बात कर रहा हूँ, मेयर कराची। अरे माशाल्लाह डॉक्टर साहब, कैसे आप? खैरियत से? अल्लाह का बहुत शुक्र, आप ठीक हैं? खैरियत से? आप साहब आपने मुरीद बना दिया माशाल्लाह से। विद इन 24 आवर्स जो है ना वो कवर लगा, और मैंने भी एक रिस्पॉन्सिबल शहरी होने का सबूत दिया, और मैंने अपना फेसबुक पे मैंने डाला भी है, उसमें आपका शुक्रिया भी अदा किया। थैंक यू सुहेल साहब। बस मैंने कॉल इसीलिए किया कंफर्म करने के लिए कि मुझे बताया गया कि आपकी कंप्लेन आई थी 6 दिसंबर को 10:31 पे, और 7 दिसंबर को अगले दिन 2:58 तक जो है इस कंप्लेन को एड्रेस कर दिया गया था। आप मुतमईन हैं? जी मैं आपसे तो बहुत ज्यादा मुतमईन हूँ, और आपके काम से भी मुतमईन हूँ।